हेलो सर, छा पिया कयो? छा? हाँ यार, तबीयत बड़ी थियण सही कोन्हे। पेनाडोल टेबलेट हिकिड़ी खाई वठां। जी हाँ दोस्तों, पेनाडोल टेबलेट खाई वठां। आऊं पेनाडोल टेबलेट खायां थो। इन जी इंग्लिश में ट्रांसलेशन कीअं थींदी? तव्हां सोचियो पिया आई ईट दी पेनाडोल? जी न, आई ईट दी पेनाडोल ईअं हरगिज़ न थींदो। कंहिं बि टेबलेट जे लाइ, मेडिसन जे लाइ असां लफ़्ज़ लॻाईंदासीं टैग। ऐं इन सां गॾु जेकॾहिं तव्हां चांहि पियो पिया त चांहि जे लाइ बि लफ़्ज़ कहिड़ो लॻंदो? टैग। चांहि जे लाइ बि असां कॾहिं बि ड्रिंक लफ़्ज़ यूज़ नथा करे सघूं। ईअं नथा चई सघूं त आई ड्रिंक द टी। ही सेंटेंस असांजो ग़लति आहे। त ॻाल्हि हुजे टेबलेट जी ऐं टी जी, हुते असां लफ़्ज़ लॻाईंदासीं टैग। मिसाल तौरु जेकॾहिं तव्हां पाणी पियो पिया त पाणी जे लाइ लफ़्ज़ लॻंदो ड्रिंक, आई ड्रिंक दी वाटर। ठीकु आहे, हिते असां टैग न लॻाईंदासीं। तव्हां का बोतल या का जूस पियो पिया त हुते बि इंग्लिश जो लफ़्ज़ लॻंदो ड्रिंक, आई ड्रिंक दी बोतल, आई ड्रिंक दी जूस। त दोस्तों, आई होप तव्हांखे ट्रांसलेशन समझ में अची चुकी हूंदी। ऐं अहिड़ी क़िस्म जूं खोड़ सारियूं ट्रांसलेशन खे ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे फॉलो कयो।